काफ़ी असांजा शायर अदीब इन प्रोग्राम में बजी चुका आहिनि। समुंडनि के हूंदा किनारा बि आहिनि, पहाड़नि में घोड़ियो त चारा बि आहिनि। जे जरगी जीअण जो पको फ़ैसिलो आहे त पोइ हिन जूह में जीअ जियारा बि आहिनि। असांजो इज़त मोहतरम साईं अलीशेर गोर साहब जे मान में प्रोग्राम कर रहे आहियूं रिटायरमेंट के हवाले सां। असां इंशाअल्लाह जल्द पंहिंजो प्रोग्राम शुरू कंदासीं। काफ़ी असांजा शायर भी इन प्रोग्राम पहुंची चुका आहिनि, जंहिंमें असांजो महबूब अली महबूब नेपर साहब, साईं शायर सरमद अहमद खान बिरोई साहब, साईं सरवर मुनीर चन्ना साहब, साईं मोहम्मद यूनुस चांडो साहब, साईं शायर मोहम्मद उमर तिमणो साहब, असांजो मंजूर मोलाई साहब, साईं मोहतरम असांजो साईं लियाकत नेपर साहब,
सब मौजूद मेहमान असांजा इन प्रोग्राम पहुंची चुका आहिनि। असांजो हिज़्बुल्लाह मेड़ाई साहब तमाम वॾी शाइरी साईं पहुंची चुका आहिनि। साईं अतर गांगरो साहब, साईं आजिज़ असगर सोडर साहब, साईं हबीब हुजूरी साहब, असांजो अवेस करनी शायर काफ़ी पहुंची चुका आहिनि। साईं मुनीर डेरो साहब। असां हाणे पंहिंजो प्रोग्राम इंशाअल्लाह कुछ मिनटन में जल्द शुरू करण वारा आहियूं। साईं रजब चांडियो साहब, साईं अली खान जतोई साहब पंहिंजी शाइरी ॿुधाईंदो। साईं इन प्रोग्राम में पहुची चुको आहे। साईं खे भलीकार कयूं था। असांजो हक़ फाउंडेशन जो साथी फयाज़ अंसारी साहब, हायर सेकेंडरी स्कूल साईं रसूल बख्श खुसो साहब, साईं अब्दुल करीम राधन साहब इन प्रोग्राम पहुंची चुका आहिनि। साईं असांजो पेटेल तालके मेड़ जो अॻवान साईं ज़ाहिद सुमरू साहब इन प्रोग्राम में पहुंची चुका आहिनि। साईं खे भलीकार कयूं था। बानी अगवान से अलीशेर गोल्ड साहब उन रिटायरमेंट ते समाज में आई बेहतर किरदार अदा करण दे प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे, जंहिंजो सिंध में एॾो शऊर ऐं हर मुख़्तलिफ़ फ़िक्र जे माण्हुनि जी शिरकत, जंहिंमें सियासतदान, अदीब, सहाफ़ी, दानिशवर जी शिरकत ऐं शहर में ऐं शहर खां थोड़े परे परे खां आयल मौजूदीन जो अचण जो साबित करे थो त साईं अलीशेर गोल्ड साहब इहो लहणनि था। हाणे आऊं तलावत लाइ साईं हुसैन बख्श गोल्ड साहब गुज़ारिश कंदुमि अचनि ऐं तलावत कनि। साईं हुसैन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख्ताना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीन मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिहि वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम, सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। यो साईं मोहतरम साईं हुसैन बख्श गोरड़ साहब जंहिं तलावत कलाम पाक चई, जंहिं वक्त पे घुरायो त हलिया ईंदासीं, महफ़िल के मचायो त हलिया ईंदासीं। ही मेड़ खुशियुनि जो आ, हर बार पिया थींदा मगर सूली ते सॾायो त भलिया ईंदासीं। असां हाणे महिमाननि खे आजाणो ॾियण लाइ चेयरमैन हक़ फाउंडेशन अब्दुल करीम बुगियो खे चवंदासीं त अची महिमाननि खे आजाणो ॾियनि। हमेशा उन्हनि माण्हुनि खे ई मान ॾिनो आहे जेकी समाज में हक़ीक़ी किरदार अदा कंदा आहिनि, पर उन्हनि खे उहो मान मर्तबो कोन मिलंदो आहे। असीं साईं अलीशेर गोरड़ जहिड़नि किरदारनि खे हिमत अफ़ज़ाई ॾेई उहो वाज़े था करियूं त पंहिंजो किरदारु ईमानदारी सां कंदा रहो त जीअं बाबे साईं जो ख्वाब बहितर समाज हले सघे। हिन प्रोग्राम में आयल सभिनी मौजूद महिमाननि, उस्तादनि, अदीबनि, शाइरनि ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि खे भलीकार चवां थो। थोरा मथोरा मूते मारवड़नि जा आऊं घणे ॻणींदुसि केतिरा। अवां सभिनि जा लख थोरा लख लाख वॾी महिरबानी। तव्हांजी महिनतुनि हेलो चेक हेलो
तव्हांजी महिनतुनि जो को न मट आहे तव्हां जहिड़ो माण्हू हर हंधि नथो मिले इदारो अवां सां रोशन रहियो हाणे अवां जी यादि सदाईं रहंदी हाणे मकाले लाइ साईं अब्दुल समद बुगियो जनरल सेक्रेटरी पेटियालफ खे गुज़ारिश आहे त अचनि ऐं मकालो पढ़नि अब्दुल समद बुगियो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम एक मोहब्बती माण्हू जी कारायती कथा मुख़्तसर तव्हांखे ॿुधाईंदुसि मोहतरम साईं अलीशेर गोड़ साहब असांजो वॾो भाउ पर असांजो हिकिड़ो फैमिली मेंबर आहे जंहिंजो असां ही प्रोग्राम कयो आहे इल्मु हिकु अहिड़ो आला ज़रीन ज़ेवर आहे जंहिंसां सिंगारियल इंसान जे वॾे मान मुर्दवारो लिखियो वञे थो उन ज़ेवर सां सिंगारींदड़ उस्तादी आहे उन करे उस्तादी अज़मत मिड़नी खां मथां ऐं आला आहे हिन पोरे जे पैगंबरी पेशो सॼो वञे थो हिकु उस्ताद पंहिंजे पोरे महिनत मशक़त ऐं जोगी जज़्बे ज़रिए अणघड़ियल ॿार खे घटे संवारे सिंगारे मानाइतो बणाए उनखे माशरे में आला मक़ाम ॾियारे थो एड़े ओज उस्तादन में असांजे मानाइते शहर मेड़ जे मानवारो साईं अलीशेर गोरल साहब पिण हिकु आहे जंहिंजी गणप मेड़ जे बेहतरीन ज़हीन मेहनती माहिर तालीम उस्तादन में थिए थी साईं जो जन्म 25 दिसंबर 1965 ईसी ॻोठ सोजरे गोरड़ में थियो प्राइमरी तालीम ॻोठ मां मैट्रिक मेड़ हाई स्कूल मां इंटर केनशा ऐं BA दादू डिग्री कॉलेज मां कई साईं अवल रेलवे में मुलाज़मत कई 1987 में DO दादू मायरक मुर्जा साहब खेसि PhD तौर सिलेक्ट कयो उन ही साल एलिमेंट्री कॉलेज दादू में सनस PTC ट्रेनिंग लगी साल जी ट्रेनिंग बाद केतरनी प्राइमरी स्कूलन में ड्यूटी सरंजाम ॾिनी 2013 में खेसि HST जो प्रमोशन थियो खेसि मेड़ हाई स्कूल 2 में रखियो वियो उते FA जी ज़िम्मेदारी सां पिण निभायो 2024 में 19 ग्रेड मिलण खां पोइ खेसि हायर सेकेंडरी स्कूल राधन स्टेशन ते ट्रांसफर कयो वियो जितां 24 दिसंबर 2025 ईस्वी ते 60 साल पूरा थियण ते रिटायर कयो वियो साईं सरस दौरान पंक्चुअल रहा पंहिंजे पेशे सां पूरो निभा कयो पाण कानून जा सख्त पाबंद ऐं उन ते अमल पेरा हुया समूरी उमिरि इल्मु अदब जी आबियारी कंदा रहिया साईं अलीशेर उस्ताद सां गॾु सियासी समाजी शख्सियत पिण आहिनि उन्हनि फोरमन ते पाण मल्हायो ऐं मञायो पिण आहे पहिरियों GSN तारीख़ सां सलाहियल साईं GM सां पिण मुलाक़ात कई कुछ वक्त का पोइ रसूल बख्श पलूजे जी पार्टी अवामी तहरीक में शमूलियत कई सियासी जिंदगी में पिण कारायती किरदार जा मालिक हुआ पार्टी के जलसन जुलूसन में अगी सिर्फ में नजर इंदा होया समाजी तंजीम में पिण सारा जोगो कम थियल आए आम भलाई जे कमन में पाण के वक़ुफ करे छड़ियो आए मेयर जे मारूफ समाजी तंजीम हक फाउंडेशन में पिण तमाम घणो कम कयो आए जिते कारकर्दी आधार खेसे तंजीम जो नायब सदर बनायो साईं अज भी एक सच्चे कारकुन जिया तंजीम आए पार्टी सा निभाए साईं अलीशेर घणर की शख्सियत आए जे ही दीदा दिल हर दिल अजीज आइन इखलाक में आला किरदार आए बाला आइन साईं हज़ब खसलतन खूड़ खूबियन आए वसदार वसफ जा मालिक आइन साईं सोनी सीरत आए साईं फयाजी ऐं सखा जे शुक्रन सां सड़ियल आहिनि साईं जी दोस्ती जो दायरो पिण वसीब आहे हर दुख सुख में संग जे साथियुनि सां गॾु हूंदा आहिनि सचाई ईमानदारी ऐं दयानतदारी जा पैरोकार आहिनि तालीम मैदान में संदसि ख़िदमतूं आलिम अशकार आहिनि संदसि हज़ारे हुनार शागिर्द आला उहदत जे फ़ाइज़ आहिनि जेके पंहिंजे ऐं मुल्क जो नालो रोशन कनि पिया साईं रोशन ख्याली तरक्की पसंद ऐं साइंसी तरक्की जा ख्वाह आहिनि कूड़ लालच लोभ जे धंधनि खां परे आहिनि सचे जा साथी कूड़ खां खफ़ा आहिनि हारनि जा हमदर्द मिस्किन जा गरीबनि जा गमखार अॾुकी आहिनि साईं में भलाइनि जा भंडार समायल आहिनि
साईं उस्ताद तंज़ीम ने पिण रीढ़ जी हॾी जी हैसियत रखंदा उन में मूंखे तंज़ीम जा गुर जा पहिरियां सबक साईं ॾिना नतीजनि ऐं पेटेलफ कल के मेयर जी इलेक्शन में पार्टियुनि सां मुक़ाबिलो कयो अॼु पिण पंहिंजे उस्ताद तंज़ीम में पेटेल में जन सेक्रेटरी पिण आहियां अदा कंदा रहिया आहिनि साईं जी शख़्सियत ऐं किरदार ई पासो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां एॾी लचकदार कुर्बदार लाभाइती ऐं निभाईंदड़ रही आहे ॼण हू काइनात जी तमामु वॾी शख़्सियतुनि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सचो पैरोकार ऐं मुरीद हुजे हुन सुनफ़ सां त हिन खे ॿारनि सां गॾु ॿार ऐं शफ़क़त वारो रहियो जवाननि सां गॾु जवानी वारा जज़्बा ऐं मुस्तक़बिल जा जज़्बा ऐं ख्वाब ॾेई हिन जी शख़्सियत अॾोल बाकिरदार ऐं माशरो संवारींदड़ मामार बणाईंदड़ रहियो आहे ऐं वरी पोड़नि ऐं ॿुढनि सां साईं जन जॾहिं वेहंदो त ईअं लॻंदो साईं आहे उन्हनि जो यार उहे टक उहे तजुर्बा उहे सलाहूं जो वञी थिया सत केर तव्हां यकीन कयो त साईं जन सां न रुॻी आऊं पर कोई बि दोस्त माइट एसि ताईं जो अणवाक़ुफ़ माण्हू जेको मुंझल परेशान हाल ऐं मामलनि में फाथल माण्हू यकीन कयो त पंहिंजे मसइलनि खे साईं जी महफ़िल खे उथण महिल पंहिंजो ज़हन एॾो ताज़ो ऐं फ्रेश करे उथंदो त जीअं नओं ताज़ो ॼावल ॿार दुनिया जे धंधनि ऐं कारोबार खां आज़ादु ऐं आजो हूंदो आहे भेटाई चयो पखा वञी उन्हनि सां अॾु जिन सां ॾुखंदो दूर थिए असांजे ख़ुशियुनि में इहा आहे जो साईं असांजे घर जो भाती ड्रेल जे टिण जी तारीफ़ कई ऐं ॻोठाणी छोकिरीअ जी हुनजे गुॾनि खिलण खां वठी जाऊं बि एॾो वॾो अदीब हुजां त साईं से नंढड़ो मकालो लिखी थोरे जा उस्ताद आहियां हिकिड़ो किताबु लिखां सोबो मंगसी लिटिल मास्को ऐं सिंध जे तमामु वॾे शहरनि कोट बलड़े जी लिटिल मास्को जे अदीबनि सियासतदाननि सां रातियूं जी रातियूं उजागा करे जेके साईं अली शेर ख्वाब ॾिठा न रुॻो ई सिंध पर पूरी दुनिया खे जन्नत बणाइण लाइ अवामी तहरीक जो सफ़र जारी कयो उन जे लिखण जे लाइ न रुॻी मूं वटि पर हिन ॿुधनि जे लाइ बि वॾो दिलि गुर्दो ऐं सघ जो हुजणु ज़रूरी आहे मूं जॾहिं दुनिया जे आला तरीक़ किताबनि जो नुस्ख़ो जंहिंखे कलमी नुस्ख़ो क़ुरान चयो वेंदो आहे शुरूआति कई त उन में पहिरियों इम्तिहानदड़ बि बाबा साईं हुयो पर साईं अली शेर बि बार बार गॾु हूंदो हुयो ऐं हर वक़्तु पुछंदो रहंदो साईं तोड़े जो हेठें क्लास जो माण्हू आहे पर हिन जा कम क्लासिकल आहिनि हिन जो राग जो शौक़ु बि क्लासिकल आहे उस्ताद मंज़ूर खां वठी अॼु बि सूफ़ी रागी न रुॻी साईं सां सलाम दुआ में आहिनि उन्हनि ते को ॾुखियो वक़्तु अचे थो त समाज में वॾा नाला जेके रुॻे ताड़ियूं वॼाइण लाइ हूंदा आहिनि पर रुॻी प्रेस कॉन्फ्रेंस करण लाइ रुॻो साईं अली शेर नज़र ईंदो आहे बसि इजाज़त ॾियो त हिकु अधु ॻाल्हि करे पंहिंजी जाइ वठंदुसि थोरी वज़ाहत करियां थो ज़मीन मारे थो तव्हांजो ख़ौफ़ मारे थो पर करण ॾियो उहा इहा त किरदारु छा खे चइबो आहे जेको जाथे आहे इब्राहिम लिंकन या बिल क्लिंटन या माओ ज़ेडुंग या हो ची मन जेकॾहिं तक़ीर कबी या तनक़ीद कबी ज़ाहिर आहे उन जे उहिदे ऐं पोज़ीशन खे रखे कबी ईअं ई साईं अली शेर लाइ साईं अली शेर जी लाइब्रेरी शहीद शाइन लाइब्रेरी छा थी ज़ाहिर करे छा उन में वज़ाहत जी ज़रूरत आहे किताब पतंग जीअं पैदा थियो जिन पढ़ियो उहे ई ॿुधाइनि त छा साईं जी पोज़ीशन खां इहो 10 दफ़ा या 10 वधीक कमु न आहे साईं जे दोस्ती जो हल्को ऐं कुर्बदारियूं ऐं ही किरदार ही महकमंद चहिरो ऐं सॼी सॼी महफ़िल छा इहो साबित करण लाइ काफ़ी न आहे जंहिंजे लाइ साईं जेम शहद हमेशह इहो शेर ॿुधंदा हुया वठी हर हर जनम वरबो मिठा मेहरान में मिलबो दिल त चए थी अञा वधीक ॻाल्हायां साईं जूं तमामु घणियूं खूबियूं जेके बयानु करण जे लाइ वक़्तु खपे बसि माज़रत सां दोस्त उन जे घणनि घुरनि खां माज़रत साथ सलामत सिंध सलामत जी से तुंहिंजो झंडो झूले तंहिंखे ॾिसी आऊं छॾां
दिसां आऊं आज़ाद सिंधु पोए शलमरा ओ तुंहिंजो झंडो झूले थी ओ मुल्क ॿिया सभु तोता गोरिया गोरिया चंड तारा ओ तोते सिर घोरण ला सिंधी नारा हणन पिया नारा मुल्क ॿिया सभु तोता घोरिया पिया नारा मुल्क ॿिया सभु तोता घोरिया घोरिया चंड तारा आऊं तोता साहसी घोरिया आऊं तोता साहसी घोरिया त थिया में इज़्ज़त वारीड़े सदके 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 सिंधु सदके सिंधु सदके सवारीड़े सदके सिंधु सदके सिंधु सदके सवारीड़े सता सदके थींदा शहीद से हूंदा ओ जेके देस ता सदके थींदा शहीद से हूंदा उहे जहिड़ा हूंदा ता क़यामत चयो या ख़ुदा ओ जेके देस ता सदके थींदा शहीद से हूंदा उहे जहिड़ा हूंदा ता क़यामत चयो या ख़ुदा मरण तन ते माफ़ थियो मरण तन ते माफ़ थियो हुकुम रब जो जारीड़े सदके 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 सिंधु सदके सिंधु सदके सवारीड़े सदके सिंधु सदके सिंधु सदके सवारीड़े मोहब्बत आहे मिठल खे सिंधु सरज़मीन ओ मोहब्बत आहे मिठल खे सिंधु सरज़मीन मट न भाया तुंहिंजो तोड़े मुल्क हुजे चीन मोहब्बत आहे मिठल खे सिंधु सरज़मीन मट न भाया तुंहिंजो तोड़े मुल्क हुजे चीन कच्छी तुंहिंजे कुर्ब में आ कच्छी तुंहिंजे कुर्ब में आ कब उम्र सारीड़े सदके सिंधु सदके सिंधु सदके सवारीड़े सदके सिंधु सदके प्रोग्राम में कावज केटीएन नुमाइंदो आज़ाद अनवर कांदड़ साहब पहुंची चुका आहिनि असां उन्हनि खे हिन प्रोग्राम में भलीकार चऊं था असांजो साथी फारूक सुमरो साहब ऐं साईं जी मोहब्बत इहो साईं जी इज़त मान शान साईं के काफ़ी दोस्त माइट अजरक हार गुल माला साईं के पाराए रहिया आहिनि इन्हनि सभिनी दोस्तनि जी महिरबानी साईं असांजो इकरार दानिश चांडियो साहब पहुतो आहे साईं साबिर सैदपुरी साहब ॿिया इन प्रोग्राम पहुची चुका आहिनि असांजो भाउ मोहतरम भाऊ रियाज़ चांडियो साहब प्रोग्राम पहुची चुका आहिनि भलीकार चऊं था असांजो अदीब ऐं ख़ालिक ॿिनि किताबनि जो डॉक्टर अब्दुल वहाब कुंबर साहब हिन प्रोग्राम पहुता आहिनि साईं खे भलीकार चऊं था डॉक्टर अब्दुल वहाब कुंबर साहब साईं असांजो तालीमी माहिर साईं मज़हर बुट साहब हिन प्रोग्राम पहुता आहिनि साईं मज़हर बुट साहब खे भलीकार चऊं था असांजे दोस्त साईं गुलज़ार अब्बासी साहब मोहतरम साईं एजाज अली चांडियो साहब पेटियल ज़िले सदर साईं के लुंगी जो तोहफ़ो ॾेई रहिया आहिनि साईं मुनीर डेरो असांजो भाउ शोभान गुड़ असांजो पेटियल तलके मेड़ जो अॻवान साईं ज़ाहिद सुमरो साहब साईं के अजरक पाराए रहिया आहिनि सिराई मज़हर गुड़ साहब साईं के अजरक हार पाराए रहिया आहिनि साईं अतर गांगरो साहब
साईं के हार माला पाराए रहिया आहिनि साईं गुरशेद जाफरी साहब, साईं अलग कुर्ब, साईं नवीद हैदर गोरड़ साहब साईं के हार पाराए रहिया आहिनि, साईं शोभान गोरड़ साहब, असांजो शेख हबीब हुजूरी साहब सोलंकी, साईं अली खान जदोई साहब साईं के हार हज़रत साईं दुल्हन जा तोहफ़ा ॾेई रहिया आहिनि, साईं जी महिरबानी। साईं आमिर कमाल सोलंकी, साईं अज़हर साहब के इन प्रोग्राम पर असांजो भाऊ आशिफ कोठी साहब या ॿिया साहब बि साईं ज़हीर अब्बास कंवर साहब या ॿिया दोस्त साहब हज़रात असां पहुता आहिनि या महिमान हज़रात कंहिंजो नालो नथा सोलंकी साहब साईं खे हार पाराए रहिया आहिनि, साईं अज़हर साहब साईं खे हार पाराए रहिया आहिनि, साईं जन जी महिरबानी लख लाख। काफ़ी दोस्तनि ऐं या नाला न खणूं त उन्हनि खां माज़रत। साईं असांजो गुलशेर जाफरी साहब साईं जी महिरबानी साईं खे अलीशेर साहब खे हार पाराए रहिया आहिनि, साईं गुलशेर जाफरी साहब साईं जी महिरबानी। साईं मोहतरम भाऊ ताहिर गोरड़ साहब साईं खे हार पाराए रहिया आहिनि, साईं जी ज़हीर अब्बास कंवर साहब जी महिरबानी असांजे प्रोग्राम पहुता आहिनि, साईं खे भलीकार कयूं था। मेहरबानी साईं जांडे साहब, साईं असांजो बेदरी शायर साईं मासूम शाह बुखारी साहब प्रोग्राम पहुता भलीकार चऊं था। साईं मुमताज़ हमराई साहब इन प्रोग्राम में साईं शायर पहुतो आहे, साईं हमराई साहब के भलीकार कयूं था, वेलकम कयूं था। साईं मुसवर बुगियो हार पाराए रहिया आहिनि साईं खे, साईं मुसवर बुगियो साहब। सब तोता गोरिया गोरिया चंद तारा ओ तोते सिर घोरण ला सिंधी नारा हणन प्या नारा मुल्क प्या सब तोता गोरिया गोरिया। असांजो साबिर सैदपुरी शायर पहुतो आहे, साईं साबिर सैदपुरी के भलीकार चऊं था। जमादार सदाम बुगियो ऐं बदरदीन बुगियो जेके साईं जे लाइ हार आंदा आहिनि, साईं जी महिरबानी। मोहतरम जमशेद कांदड़ो साहब, मीर मोहन मंगसी साहब, मोहम्मद अली चन्ना साहब ऐं एहतशाम मैसर साहब
ऐं कुर्बान बिरोही साहब साईं माजिद मुनारी साहब इन जा कुर्ब जे साईं जे लाइ हार ऐं माला गुल आंदा आहिनि तोहफ़ा भाऊ नूर अहमद बिरोही साहब जा कुर्ब साईं जे लाइ तोहफ़ा हार आंदा आहिनि साईं जन जी महिरबानी मोहतरम गुलाम शबीर गोरड़ साहब साईं जे लाइ हार तोहफ़ा आंदा आहिनि साईं जन जी महिरबानी सदके सदके सिंधु सदके सिंधु सदके सवारीड़े सदके सिंधु सदके सिंधु सदके सवारीड़े सदके थींदा शहीद से असांजो साथी फारूक सुमरो साहब पहुतो आहे जंहिंखे असां प्रोग्राम में भली ॻाल्हि चऊं था सदके सदके सिंधु सदके सिंधु सदके सवारीड़े सदके सिंधु सदके सिंधु सदके सवारीड़े उस्ताद अमन खान चांडियो साईं आदिल चांडियो ऐं ॿी जेका बि संगत प्रोग्राम में आहे इन्हनि खे भली ॻाल्हि चऊं था मां हाणे साईं अली साहब चवंदुसि हिते ई साईं बीठा हुजनि मां अदा रोशन अली बुगे साहब खे गुज़ारिश कंदुसि अचनि ऐं साईं जे लाइ पटको जो तोहफ़ो आंदो अथनि साईं जन खे पटको पाराइनि अदा रोशन अली बुगे साहब अचनि प्रोग्राम में स्टेज ते अचनि साईं जे लाइ पटको आंदो अथनि साईं खे पटके जो तोहफ़ो ॾियनि अदा रोशन अली बुगे साहब साईं अली साहब हिते ई तव्हां बीठा हुजो हिते ई बीठा हुजो अब्दुर मैसर साहब साईं जे लाइ हार माला आंदो अथनि साईं असांजो नेशनल प्रेस क्लब सदर साईं अब्दुररहमान कमरानी साहब भली ॻाल्हि चऊं था असांजो उस्ताद साईं मंज़ूर मैसर साहब हिन प्रोग्राम में वेठा आहिनि साईं जन खे भली ॻाल्हि चऊं था साईं आजिज़ असगर साहब सोडर साहब जा लख कुर्ब साईं रजब चांडिया थोरा ऐं ॿियो दोस्त साथी हुननि जा कुर्ब हिन प्रोग्राम में पहुता आहिनि साईं अलीशेर गोर साहब खे पटके जो तोहफ़ो साईं खे पटके जो तोहफ़ो ॾेई रहिया आहिनि अदा रोशन बुगे साहब मोहब्बतूं साईं अलीशेर साहब सदके थींदा खां पोइ असां पंहिंजे प्रोग्राम जी बाक़ाइदा शुरूआत कंदासीं सदके थींदा शहीद से हूंदा खुदा साईं तरफ मरण तन ते माफ़ थियो मरण तन ते माफ़ थियो हुकुम रब जो जारी रे सदके 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 सिंधु सदके सिंधु सदके सवारी रे सदके सिंधु सदके सिंधु सदके सवारी रे असां हाणे पंहिंजे प्रोग्राम जी बाक़ाइदे शुरूआत कंदासीं भली यार आए तुंहिंजूं लख भलायूं असां पाण वेठे ॻाल्हियूं तुंहिंजूं ॻायूं साईं असांजो अब्दुररहमान कमरानी साहब साईं खे हार पाराए रहिया आहिनि साईं मंज़ूर मैसर साहब असांजो साबिर कोलाजी साहब ॿी संगत उस्ताद अहमद खान साईं असांजो आदिल चांडियो साहब वॾी महिरबानियूं साईं कुर्ब वॾी महिरबानियूं साईं आदिल चांडियो साहब साईं फरीद वको साहब असांजो साबिर कोलाजी साहब हिन प्रोग्राम पहुता आहिनि साईं खे भली कार कयूं था साईं असांजो माजिद पंवर साहब
साबिर कोलाजी साहब साईं हार बारा रहा है साईं जी मेहरबानी साईं अब्दुरमान कमरानी साहब लख लाख कुर्ब साईं मंजूर मैसर साहब साईं इरफान सोडर साहब मेहरबानी असां हाणे पंहिंजे प्रोग्राम जी बाक़ायदे शुरू साईं असांजो आबिद सोहू साहब सुफेल सोडर साहब इन्हनि साईं लाइ हार आंदा आहिनि अदरक आंदा आहिनि एहसान खोखर साहब सरफराज चिंजणी साहब शोएब सुमरो साहब साहिल हादम सोलंकी साहब कुर्ब मेहरबानियूं लख लाख साईं जानमन चांडे साहब मेहरबानी साईं कुर्ब बबर जाही हमेशा शींह बबर जाही हमेशा अगते वधंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो हाँ सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो सिंध बि रहंदी सिंधी रहंदा असां हाणे असांजो इकरार दानिश जांडे साहब असांजो साबिर सैदपुरी साहब सिंगार जांडे साहब असांजे प्रोग्राम प्रधान भलीकार कयूं था साईं इकरार दानिश जांडे साहब साईं हार बारा रहिया आहिनि साईं साबिर सैदपुरी साहब मेहरबानी साईं मेहरबानी मेहरबानी असां हाणे प्रोग्राम जी सरोवर मुनि चन्ना साहब खे चवंदासीं त अचनि ऐं शाइरी ॿुधाइनि साईं सरोवर मुनि चन्ना साहब
आवाज जो विसरियो माज़ी सही शहर अर्ज कदा अवा हसीन मिसल हूर अवा हसीन मिसल हूर अवा देवता मशहूर असांजो इश्क सजदार कुल वक्ती नमाज़िया असांजो इश्क सजदार कुल वक्ती नमाज़िया असांजो हाल खफ्तिया साईं मासूम बुखारी साहिब असांजो हाल खफ्तिया अवांजो ख्याल मुफ्तिया असांजी लोच गाज़िया अवांजी सोच काज़िया अवा चोर अवा सिपाही अमुन इंसाफ जा वाही अवा चोर अवा सिपाही अमुन इंसाफ जा वाही असांजे कंठ में फाई अवांजी कार साज़िया असांजे कंठ में फाई अवांजी कार साज़िया असांजो लोड ईज़िया अवांजो फोन बिज़िया असांजो लोड ईज़िया अवांजो फोन बिज़िया असांजी काल थी कटजे अवांजी चाल बाज़िया असांजी काल थी कटजे अवांजी चाल बाज़िया कच्चे काछे सिरे आयूं पिरत जे पेचरे आयूं कच्चे काछे सिरे आयूं पिरत जे पेचरे आयूं असांजे आसरे आयूं अवांजी दिल नवाज़िया असांजे आसरे आयूं अवांजी दिल नवाज़िया न कुल वक्ती शायरा नई मुनीर माहिरा न कुल वक्ती शायरा नई मुनीर माहिरा असांजी शायरी आका अवांजी बंदा नवाज़िया असांजी शायरी आका अवांजी बंदा नवाज़िया असांजी मिंथ आज़िया अवांजी बेनियाज़िया असांजी याद ताज़िया अवांजो विसरियो माज़िया साईं बिस्मिल्लाह तुंहिंजा सोन में सभु तोड़ जन तुंहिंजा सोन में सभु तोड़ जन सभु गुलाब तो मथां घोर जन तूं अची थो थी रोशनी वञे सभु ॾिया पोइ यार वेही घोर जन तुंहिंजा सोन में सभु तोड़ जन जॾहिं जाम शोरो छॾियोसीं असां जॾहिं जाम शोरो छॾियोसीं असां हवान जो हिंदोरो छॾियोसीं असां आई यादि तुंहिंजी वरी शाम धारे जॾहिं सन थोरो छॾियोसीं असां मुझू यादू तोखे ईंदियूं त हूंदियूं मुझू यादू तोखे ईंदियूं त हूंदियूं थधिड़ियूं हवाऊं बि घुलंदियूं त हूंदियूं पेरनि में पायल छम छम थींदी पई खणनि में टेलियूं वॼंदियूं त हूंदियूं मुझू यादू तोखे ईंदियूं त हूंदियूं मतिलबु त तुंहिंजे जलवनि जी ॿुधी हाक हलिया आयासीं तुंहिंजे जलवनि जी ॿुधी हाक हलिया आयासीं पुछाए तुंहिंजा पिड़ी हाक हलिया आया वही अखिड़ियुनि मां रुसी निंड ॾिसी राहुनि खे सॼी राति वही अखिड़ियुनि मां रुसी निंड ॾिसी राहुनि खे जाॻी सॼी राति फुटी पाक हलिया आयासीं पियो जे मार्च जे महीने में डिसंबर जो मज़ो
ॿियो जे जून जे महीने में दिसंबर जो मज़ो हलियो माण्हुनि की मंझंदि टाक हलिया आयासीं तुंहिंजे जलवनि जी ॿुधी हाक हलिया आयासीं पुछाए तुंहिंजा पिरी हाक हलिया आहियूं हाणे अव्हां जे वस में संवारियो या त कयो खाक हलिया आयासीं तुंहिंजे जलवनि जी ॿुधी हाक हलिया आयासीं रखी उम्मीद ॾिसण सां डोरा रखी उम्मीद ॾिसण सां डोरा हलिया आयासीं तुंहिंजे जलवनि जी ॿुधी हाक हलिया आयासीं अञा राति कारी या तारा पुछनि पिया न्याणियुनि जे तारा अञा राति कारी या तारा पुछनि पिया ये सभु ॻाल्हियूं साझियूं वठूं था मता मोर वारी वीचारा पुछनि पिया अञा राति कारी या तारा पुछनि पिया कई रस्ता विया आहिनि यार इहे जग तारा वीचारा पुछनि पिया अञा राति कारी या तारा पुछनि पिया असांजी मोहबत घटी अॼु बि नाहे असांजी मोहबत घटी अॼु बि नाहे असां खां सभई सिंध वारा पुछनि पिया अञा राति कारी या तारा पुछनि पिया हे मूं जे जज़्बनि जो मूंखे कसम आहे हे मूं जे जज़्बनि जो मूंखे कसम आहे सूलीअ ते हिकु ॿिए खां ॻारा पुछनि पिया अञा राति कारी या तारा पुछनि पिया ॿुधी छॾो ॾेरा मेहड़ाई मूंखां ॿुधी छॾो ॾेरा मेहड़ाई मूंखां हणी हाणे सिंध वारा हिज़्बुल्लाह नारा पुछनि पिया अञा राति कारी या तारा पुछनि पिया तुंहिंजे जलवनि जी ॿुधी हाक हलिया आयासीं साईं पण शेर जा ॿियो तुंहिंजे नक जी फुली आहे मूंखे वणी वार छो थई खुलिया लही तूं फणी इहे वार वासीग वार था कनि तूं सूंहं जी राणी ओ सुहिणी आ सरे जी फुलार में गची घुमऊं हथ हथ में ॾेई मूंसां ओ मोहिणी चांड्रो कीअ राति में तुंहिंजो मुर्की हलण चांड्रो कीअ राति में तुंहिंजो मुर्की हलण पाए पासे ब पेरनि में ओ पदमणी तुंहिंजे नखरनि ते झूमे ज़मी आसमां तुंहिंजे नखरनि ते झूमे ज़मी आसमां सूंहं तुंहिंजीअ जे आॾो आहे किंजर कणी ॾिस बहारूं बि आयूं वरी सांवरी पाए घट गज आ चुनरी खणी चवे हिज़्बुल्लाह ॾेरो कर मोहबत घणी चवे हिज़्बुल्लाह ॾेरो कर मोहबत घणी मुंहिंजी दिलि आहे तोसां ॼाणे पाक धणी बुखारी बि धुणकियो अमर सिंध लाइ बुखारी बि धुणकियो अमर सिंध लाइ सरकश बि सुरकियो अमर सिंध लाइ अयाज़ त बायूं बि ॿारे छॾियूं मेड़ाई बि मुरकियो अमर सिंध लाइ इहो असांजो हिज़्बुल्लाह मेड़ाई साहिब जी पंहिंजी ज़बरदस्त तमामु ज़बरदस्त शानदार शाइरी ॿुधाई मां हाणे ज़हीर अब्बास कंवर साहिब साईं अब्बास सदर साहिब चवंदुसि साईं जे लाइ जेका तोहफ़ा आंदा अथनि हार असांखे पाराइनि ऐं साईं असांजो मोहतरम बदरुद्दीन गोड़ साहिब गस्ता दिल्ली दादू साईं प्रोग्राम कंदा आहिनि उनखे भलीकार चऊं था असांजो साईं इकबाल जावेद साहिब वेलकम भलीकार हाणे मकालो ऐं तक़रीर करण लाइ असांजो उस्ताद बहितरीन साईं मोहतरम लियाकत अली टेबर साहिब चवंदुसि त अचनि स्टेज ते साईं जे लाइ मकालो लिखी आया आहिनि ऐं पढ़नि साईं लियाकत अली टेबर साहिब मूंसे ॾिठा मां जनी ॾिठो पिणीअ खे तनी सदी का करे सघां सभु तारीफ़ अल्लाह रब्बुल आलमीन लाइ जंहिं मिटीअ जे हसन तकवीम कर कयो दोस्तो अॼु ही मेड़ा को असांजे माना वारे साईं अलीशेर गोड़ साहिब जे रिटायर थियण ते उन्हनि खे महिनतुनि मुहबतुनि गुज़ारियल नौकरीअ जा फल ऐं रहिजी वियल बहितरीन किरदार खे साराइण लाइ तव्हां सां गॾु थिया आहियूं माण्हूअ जी मीरास संदसि बहितरीन किरदार बहितरीन किरदार पाण ई न आहिनि हूंदा उन्हनि किरदारनि खे काराइतो बनाइण लाइ जुस्तजू जफ़ाकशी जिदोजहद करणी पवे थी वल में मेवो तॾहिं जुड़ंदो आहे जॾहिं गर्मी सर्दी जा असरात मथे पवंदा माण्हूअ जी ज़िंदगी
पर मां ईअं चवां त नौकिरी पेशा माण्हूअ जी ज़िंदगी चइनि हिसनि में विरहायल हुजे थी। बचपन जो ज़मानो, जवानीअ जो ज़मानो, नौकिरीअ जो ज़मानो, रिटायर थियण खां पोइ जी हयात जे बकाया पल वारी ज़िंदगी। दुआ आहे त रिटायर थियल राणनि ऐं रहबरनि जा पल इज़्तिज़ाम गुज़रनि। आमीन। काइनात जी हर शइ पंहिंजा असर, अक्स, सफ़ायूं, गुण, ॻाल्हियुनि जा असरात, समरात साम्हूं ईंदा। साईं अली शेर साहब जन पंहिंजी ज़िंदगी जा पल ऐं नौकिरीअ जो अर्सो शानदार ऐं बावकार नमूने गुज़ारियो। लतीफ़ जे लफ़्ज़नि में हीअं चवां, जांजा वञा जिते सजण। हिन सजण लाइ लतीफ़ साईं चयो त दिलबर हिन दुनिया में वञी रहंदो वास, ॿियो लोक सभु लिबास, दिल जो दिलबर हिकिड़ो। लतीफ़ साईं ॻाल्हि कई दिलबर जी दुनिया जी वास जी लिबास जी। सुवाल तो पैदा थिए त तव्हां नौकिरीअ जी दुनिया में रही ख़ल्क़ जी ख़िदमत कई, अदब इख़लाक़ ऐं ज़िमेवारियुनि जा गुलाब ऐं नर्सरियूं लॻायूं, नेकियूं ऐं मोहबतूं विरायूं, सुठाइनि सां सारे जहान खे जरकायो। अहिड़ो दिलबर इंसान निर्मल अदा करे रिटायर थियो आहे। पाण कामयाब ज़िंदगी इदारनि खे अॻे सुरखुरू थियो आहे। संदसि खे मुबारक पेश करियां थो। लतीफ़ साईं अहिड़नि मिलनसार ऐं खे ॾाढो साराहियो आहे। चयाऊं त कोड़े कयाऊं लखनि लख हज़ार जी सभु कंहिं जी असीं दर्शन दारोदार, प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा हे प्रेम त आहे जंहिं प्रिय ते लिखण लाइ हिन बंदे खे हिमसायो ऐं हुकुम कयो। आउं संदनि ॾिनल मोहबतुनि ऐं प्यार जो हक़ अदा करे नथो सघां। मूंखे लिखणु नथो अचे, पर हिन बाबरकत शख़्सियत जा सभी पासा आहिनि। तव्हांजे सखा ते लिखां त या सचाई ते लिखां, तव्हांजे महिमान नवाज़ी ते लिखां या महान हुजण ते लिखां, तव्हांजे सब्र ते लिखां या सुंदरपणे ते हुजण ते लिखां, तव्हांजे माखीलाल तबियत ते लिखां या माफ़ कंदड़ महिरबानी जे मिठास ते लिखां। पाण बहितरीन उस्ताद, ज़बरदस्त स्कूल मुंतज़िम, पाण समाजी सरगर्मियुनि में हिस्सो वठंदड़, सूफ़ियुनि ऐं समाजनि माण्हुनि सां गॾु रूह खे राहत ॾींदड़, रागिनि सां गॾु, नंढड़नि सां नंढो ॿार त वॾनि सां वॾो लाइक़ ऐं लखीर इंसान, गस्ता जी सियासत में बि सरगर्म, अवामी जमहूरी पार्टी वारनि सां गॾु, सरकारी सियासतदाननि सां गॾु, सूफ़ियुनि रागियुनि जूं दावतूं वेठो कंदो, महफ़िलूं मचाईंदो, सब्र ऐं शुक्र कोई हिन खां सिखे। रब जी रज़ा ते राज़ी रहण वारो इंसान। जॾहिं संदन गबरू शहज़ादो पुटु शहीद थियो त बि संदन ज़ुबान ते सब्र ऐं शुक्र जा अल्फाज़ थींदा हुआ ऐं चवंदा हुया त शुक्रिया जे सूरज जो माण्हुनि जे न मुंहिंजो अंदर इहो अंश सांढ जो सुखा। मालिक साईं संदन खे कामला सिहत ऐं रिज़्क़ जी कुशादगी अता फरमाए। आउं संदन खे बल्कि आउं संदन शख़्सियत खे गुलाब जे गुलनि सां भेटा पेश करियां थो त वदा न थींदो। संदन तबियत गुलाब जे गुलनि जहिड़ी रही आहे, जंहिं गुलनि खां रूह खे राहत ऐं ख़ुशी जा खज़ाना हासिल थियनि था। गुल मुख़लिस माण्हुनि जा पाड़ेसनि सां प्यार करणु सेखारनि था। गुल खे पटींदा त बि तव्हांजे हथनि में ख़ुशबू जो वास छॾे वेंदो। गुल ख़ुदि गर्ज़ न आहिनि। गुलनि जी सुराण ऐं सूंहं ऐं रंग आस पास खे ऐं हर कंहिं वास्ते आहिनि। गुलनि जी सुराण ऐं सूंहं जी ताज़गी ऐं जियापे जी निशानी हूंदा आहिनि। गुलाब जा गुल माठीणी ऐं सुहिणी मखलूक पिण आहिनि। जीअं साईं अली शेर गोरड़ साहब लतीफ़ साईं बि संदन खे साराहियो आहे त जहिड़ा गुल गुलाब जा तहिड़ा मथनि वेस चोटा तेल चमेलिया हा हा हमेशा पसो सो सैयद जे नीह अचनि नेश लालण जे लबेस नाता नाता न हुजे। ओ काइनात सच आहे त जेके नौकरियुनि उहिदनि इज़तुनि अज़मतुनि जा ताज इंसान खे मिलनि था उहे हिकिड़े ॾींहुं छॾणा पवंदा आहिनि या छॾाया वेंदा आहिनि। सुवाल तो पैदा थिए त जेको विच वारो वक़्तु गुज़रियो उहो ख़िदमतुनि खां ख़ाली रहियो या भरियल रहियो, मोहबतूं विरायूं या सिर्फ़ साल पल पहर गुज़ारिया। साईं अली शेर खे मुबारक आहे। पाण नौकरीअ जो अर्सो ऐं सफ़र शानदार नमूने गुज़ारे रिटायर थिया आहिनि। ख़ुदा संदन खे सरफराज़। साईं अली शेर साहब पंहिंजनि शागिर्दनि जा सीना इल्म शऊर जे शुआब ख़ुदा तरफ़ां ॾिनल सलाहियतुनि सां इल्म जा ॾिया रोशन रखिया। साईं जन ज़हन ज़मीर मुताबिक़ पंहिंजी नौकरी जा फ़राइज़ पंहिंजे वस आहर वसां न कढायो। जॾहिं दिलि जी दुनिया में पंहिंजे मुंहं सां वेहंदा त ज़मीर आॾो भेण यार न थींदा।
ऐं पंहिंजे अंदर जे इंसान सां कचहरी कंदे ये लफ़्ज़ संदसि ज़ुबान ते हूंदा त असां चाहत जा खणी काफ़िला सहरा खे जागे समुंड सर कयासीं ज़माना जॾहिं तो असांखे पुकारियो असां तुंहिंजे राह में गुल थी चढ़ियासीं चंड थी चढ़ियासीं पतंग थी सड़ियासीं सच लाइ लड़ियासीं ये सभिनी सां साथ निभाईंदड़ नौकरी जे पुरकशिश जहान खां धार थी निकितो आहे कौलन जहिड़ो इंसान सदा ख़ुशि रहनि तोखे केरु विसारे साईं तोखे विसारणो ॾोखो हूंदो पंहिंजो पाण खां ॾोखो हूंदो जेसीं मौत न मारे साईं तोखे केरु विसारे शाद रहो बाबा जमो कराइजो मथा किताब आणियो असां साईं जे लाइ असांखे ॾिजो हुयो असां हाणे ॿियो मकालो पढ़ण लाइ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आविन पिंडाल में बैठल मौजिद शख्सियतुन उस्ताद साहिबान अदीबन ऐं शाइरन के सलाम पेश किया अॼु ही मकालो बाबा रोशन अली जे तरफां जेको लिखियल आहे उहो पढ़ी रहियो आहियां हिन खुदा जी कायनात में तमाम वॾियूं बेहतरीन खूबसूरत ऐं पुरकशिश शयूं वजूद रखनि थियूं पोइ वो हर मानू ते मुनसिर आहे त उनखे कहिड़ियुनि शयुनि में दिलचस्पी आहे हूअं त हरूभरू शख्सियत परस्ती जे खिलाफ़ आहियां पर उहा हिकु अटल हक़ीक़त बि आहे ऐं उन में का शक जी गुंजाइश न आहे त काइनात जे वजूद में अचण खां वठी अॼु ताईं जंहिंमें शख्सियतुनि समाज के बेहतर अचण जी कोशिश कई आहे उन्हनि किरदारनि खे भेटा ॾियण फर्ज़ सम्झां थो ऐं उन में मुंहिंजी खुशामद कान्हे हिकिड़ो त उहे शख्सियतूं त्यो लड़नि थियूं ॿियो त उनखे भेटा ऐं मान हुनजे करे ॾींदो आहियां ऐं ॼण बि घुर्जे छो त उन सां असांजी ऐं ईंदड़ नस्ल उत्साह वठी मुआशरे के बेहतर अचण में किरदार अदा कंदो ऐं मुंहिंजी नज़र में उन खां वधीक ॿी समाजी ख़िदमत थी नथी सघे हूअं त अदब जो हिकिड़ो नंढो शागिर्द आहियां पर अदब में मुंहिंजो फेवरेट सब्जेक्ट आत्म कथाऊं ई आहे अॼु जंहिं शख्सियत ते कुझु लफ़्ज़नि जा गुल ऐं मालाऊं निछावर कंदुसि उन में मुंहिंजी ज़ाती ख़ुशी ऐं तजुर्बो बि शामिल आहे छो त साईं मोहतरम उस्ताद अलीशर गोरल साहब सां तालुक 35 साल पुराणा आहिनि बकौल अदा यूसुफ पंवर जे त असीं हिकु ॿिए खां इतेर पितेर ऐं हर शइ खां वाक़िफ़ आहियूं उनजे करे साईं अली शेर ते ॻाल्हाइण दुफ़ में बंदूक न हूंदी पर जीअं साईं पाण चिटो वाज़े ऐं खुलियल किताब आहे ईअं ई उन ते बि खुली ॻाल्हाए सघिजे थो भिटाई चयो भली ॼायूं मायरूं संदेह सोजरे गुरल जी मिट्टी खुश नसीब आहे जंहिंमें सोजरे गुरल खान खां वठी साईं अल्लाह रखियो गुरल ताईं हिकिड़ो पंहिंजो तसलसल ऐं किरदार हूंदो पर यार असां वारो मुनफरिद यगानो तमाम वॾी रवादारी ऐं सब वारो बग़ैर के मतभेद जे ज़ात परस्ती जे नस्ल परस्ती जे मज़हब परस्ती जे ऐं ॿियूं खोड़ सारियूं शयूं समाज ऐं इंसानियत खे जेके धोखो ॾियनि ऐं नुक़सानकार साबित थियनि थियूं साईं अली शेर न रुॻो उन खां पाण पोइ दूर रहियो आहे पर पाण समेत ॿियनि खे बि रहण जी तलक़ीन ऐं तबलीग कंदो रहियो आहे नतीजनि जी परवाह बग़ैर उहो अमल अॼु ताईं जारी ऐं सारी रखंदो आयो आहे कूड़ो तू कुफर सी काफिर मको ठाए जी सिट वांगुर जॾहिं साईं जीएम सैयद का वठी रसूल बख्श अली जे ताईं इब्राहिम काज़ी का वठी बाबा हाजी अब्दुल करीम बुगियो ताईं सिंधियाड़ी तारीख़ का वठी सिंधी अदबी संगत ताईं हमेशा हक़ मौजूद ऐं सदा मौजूद जी नसदार न रुॻी सदा हणंदो रहियो आहे पर अमलन बीठो रहियो आहे
हुआ इन सिंधी समाज में हिकड़ो मानू जको साफत का वठी क़ौमी ऐं अवामी सियासत का वठी इलाक़ाई सियासत का वठी पार्लियामेंटी सियासत ताईं एॾो गहरो ऐं वेझो रहियो आहे को मञे या न मञे पर मां दावा को मञे या न मञे पर मां दावा सां चई सघां थो जेकॾहिं साईं अलीशेर गोरड़ आम लोक वांगुरु पंहिंजो किरदारु विञाए हा त अॼु अरबपति हुजे हा उहो ई सबबु आहे जंहिं लाइ शाइरनि चयो उहे माण्हू लख लहनि था उहे माण्हू लख लहनि था जेके माण्हू सच चवनि था जीअं मूं मथे चयो त मां शख़्सियत परस्ती जे ख़िलाफ़ आहियां पर समाज के अॾींदड़नि खे वरी जे साहब खां वठी जंहिं शख़्सियतनि ते किताब लिखो तारीख़ तराशींदड़ ऐं हिकु अंग्रेज़ दुनिया जी 100 शख़्सियतनि ते किताब लिखियो ईअं ई जेकॾहिं मूंखे ज़िंदगी में कंहिं बि मोड़ ते वारो मिलियो ऐं लिखणु चाहींदुमि त सिंध जे उन नंढड़े ॻोठ मां जनम वठंदड़ जेको उस्ताद पेशे सां गॾु हूंदे बि सियासत ऐं समाज लाइ माण्हू वित ऐं वसार कोशिशि कंदा आहिनि पर ही शख़्स पंहिंजे कुत बुत में ॾिसण वासण में बज़ाहिर सादो ऐं नंढो लॻे थो ऐं ॿियनि खे लॻंदो हूंदो पर मां संदसि जे प्यारी ऐं मिठी अम्मा जी ॿोली वांगुरु ज़रूरु चवंदुसि त तेकूं अखि नहीं ॾेखण वारी जेकॾहिं ईअं न हुजे हा त अहिड़ा किरदार हीअं ग़रीबी मिसकिनी वारी ज़िंदगी न गुज़ारींदा आउं चाहियां त इन शख़्स ते खोड़ अछा पना कारा करे सघां थो बग़ैर वधा पर पोइ बि साईं जी ज़िंदगी खोड़ सारनि पासनि ते रोशनी नथो विझी सघां उन जे करे उहो संदसि ते किताब लाइ छॾियां थो ऐं महिमाननि खां मदद करियां थो जेकॾहिं कुझु टाइम सर्स वठी वियो पर अंदर में न खोड़ एहसास कंदड़ ॻाल्हियूं साईं सां पंध खां वठी आल पाकिस्तान टूर ताईं तजुर्बा ऐं मुशाहिदा ऐं टाक शेयर कजनि त अहिड़ा सवाइ मकाला ऐं प्रोग्राम नंढा पइजी वेंदा इहा मुंहिंजी दिलि जी हसरत आहे पर जेकॾहिं कंहिंखे दिलि में हसरत आहे त अहिड़ा प्रोग्राम रखी सघे जहिड़ा आया जग में तहिड़ा हुया मोट आखिर में आऊं बाबा हाजी अब्दुल करीम बुलियो जे नाले ते ठहियल फाउंडेशन हक फाउंडेशन जे दोस्तनि जो थोराइतो आहियां जंहिं बग़ैर के मुतबेद जे बग़ैर के मुफ़ाद जे अहिड़ो प्रोग्राम मुनक़द कयो अस्सलाम वालेकुम जैं साईं जे लाइ मकालो पढ़ियो मां हाणे शाइरी लाइ साईं सरमन अमन खान बिरोई साहिब चवंदुसि त साईं मकालो आहे मकालो कुझु शाइरी साईं पढ़नि साईं अमन खान सरमन बिरोई साहिब कुछ पेपर लिखी आयो आहियां पाण बेसिकली शाइर आहियां पर मां पेपर सां गॾु पंहिंजी शाइरी पेश कंदुसि जेकॾहिं दोस्त ॿुधंदा महिरबानी मुंहिंजे हिन नंढे पेपर जो उनवान आहे सदाई मुल्क चेहरे ककर मंझ कपार झुड़ नेणू न लहे जहिड़ा मुंहिंजा सुपरी तहिड़ा मेघ मलार खण अखियूं खिलियार त वञनि सूर संदा कयूं हर इंसान पंहिंजे अमल किरदार मां सुञातो वेंदो आहे उन जूं ख़ूबियूं उन जे किरदार मां मालूम थींदियूं आहिनि उहो पंहिंजो हर को जीअण थो चाहे मगर ॿियनि जे लाइ जीअण इहा ई इंसानियत आहे छो त हर माण्हू में का न का ख़ूबी हूंदी आहे उहो पंहिंजे हिन ख़ूबी सां सुञातो वेंदो आहे वॾनि सां मोहबत नंढड़नि सां प्यार शफ़क़त सां पेश अचणु असुल इंसानियत आहे ईअं ई मेहड़ शहर जे पासे खां सोझरे गोरड़ खां निकिरी मेंदी ऐं माए जे मेठा जहिड़े शहर मेहड़ में अची मोहतरम साईं अलीशेर गोरड़ जिते ॼण नत नवां गस मिलिया उते हुन प्यार पालियो ऐं मोहबत वंडी मोहतरम अलीशेर गोरड़ साहिब पंहिंजे दोस्तनि जो हिकु वॾो हल्को पैदा कयो आहे अलीशेर गोरड़ वॾाई खे तर्क करे फ़क़ीरी रंग खे अपनायो आहे उहो सबक़ु हुन पंहिंजे औलाद खे थोरो ॾिनो आहे थोरे वक़्त में विछड़ी वियल मोहतरम
शहीद शायान गोरल तमामु सुठो नालो कमायो पर वक़्तु संदसि सां वफ़ा न कई हू तव्हां असांजे विच में न आहे पर हुन जूं ॻाल्हियूं अॼु बि यादि आहिनि हाणे ॿियो हिकिड़ो जवान मोहतरम बशीर गोरल साहिब पंहिंजे वालिद जे नक्श कलम ते हले उहो ख़ाल पुर करण जी कोशिशि करे रहियो आहे साईं अलीशर गोरल महफ़िलनि जो मोर कचहरियुनि जो कोॾो यारनि जो यार सभु कंहिंसां न्याज़ करण सां पेश अचणु संदसि हिकु वॾी ख़ूबी आहे हुनजे दोस्ती जो बि हिकु वॾो हल्को आहे पाण सियासी समाजी इल्मी अदबी कमनि में ख़ूब बहिरो वठंदो आहे समाजी ऐं सियासी ख़िदमतुनि खे इबादत सम्झंदो आहे धरती जे दाह ते पाण लबेक चई सिर्फ़ु अवल जो किरदारु अदा कंदो आहे सियासी समाजी हवाले सां जॾहिं के नाला ज़हन ते तरी ईंदा आहिनि त उते साईं अलीशर गोरल जो नालो सिर्फ़ु अवल में तव्हांखे नज़र ईंदो मुर्शिद लतीफ़ जे न शेर जे चवाणी त कंडा मूं पहिरें तोणे लख लॻनि आंगुर आंगूठी नड़ी चिकू पेर छिननि वींदे ॾाह फिरनि जुती जात न पाया ईअं ई साईं अलीशर गोरल प्यार मोहबत वंडे पाण अॻिते वधण जी कोशिशि करे रहियो आहे हिन ज़माने में उहो माण्हू यादगार रहंदो आहे जेको पाण जीए ऐं ॿियनि जे जीअण जो सहारो बणिजे इहा ई ज़िंदगी आहे दुआ आहे त साईं अलीशर गोरल वॾी हयाती माणे धरती ॿोली ऐं तहज़ीब जी ख़िदमत जारी रखे जोर साहिब जे हिन शेर सां हिन मकाल जी पुॼाणी जॾहिं ॾेह ते ॾाढ थींदे ॾिसां थो ॿरां थो मचां थो सड़ां थो लुचां थो ही धरती जो सॾा को चर्चो त न आहे ॾेई सिर मां तारीख़ ठाहिणु घुरां थो तव्हां दोस्तनि जी महिरबानी इजाज़त हुजे त पंहिंजो हिकिड़ो शेर तुंहिंजे दीद में दिलि निमाणी असांजी इहा यार आहे कहाणी असांजी तुंहिंजे दीद में दिलि निमाणी असांजी इहा यार आहे कहाणी असांजी ऐं अलाए छो असांखे विसारे छॾियो तो ऐं अलाए छो असांखे विसारे छॾियो तो हुई तोसां संगत पुराणी असांजी इहा यार आहे कहाणी असांजी तुंहिंजे दीद में दिलि निमाणी असांजी इहा यार आहे कहाणी असांजी है अव्हां जे मिलण लाइ घुरियूं मूं दुआऊं अव्हां जे मिलण लाइ घुरियूं मूं दुआऊं मिली वई दुआ अॼु अघाणी असांजी इहा यार आहे कहाणी असांजी तुंहिंजे दीद में दिलि निमाणी असांजी इहा यार आहे कहाणी वही सरमद थो सुदका भरे यार तोले ही सरमद थो सुदका भरे यार तोले कबूलियो अची चाहे पाणी असांजी इहा यार आहे कहाणी असांजी तुंहिंजे दीद में दिलि निमाणी असांजी इहा यार आहे कहाणी असांजी महिरबानी साईं सरमद अहमद रोई ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो तमामु वॾी महिरबानी साईं तुंहिंजी यादि जो ॾीओ दिलि में भरे थो तुंहिंजी यादि जो ॾीओ दिलि में भरे थो राति जी ऊंदाईअ में बि रोशन करे थो ज़िंदगी तुंहिंजे नाले सां सजल लॻे थी अरसा में तुंहिंजो अहसासु रहे थो हाणे आऊं शाइरी ऐं नात लाइ मोहम्मद उमर तीवणो साहिब गुज़ारिश कंदुसि त अचनि ऐं शाइरी मोहम्मद उमर तीवणो साहिब कच्ची पाण थी आस न त सजण बाजारो घणो रखी भी नींहुं निंड सी सुम्ही सेज पयास गफ़लत गुज़ारी रातड़ी असुर वेल उथियास हरफ नाहे हो तॾे पंहिंजी मोगाई मुठियास
वीदा दुख दाऊद चवे जन मोहबन सां मिलंदास मां त निमाणी नंग हुयास असुल आरी जाम जो नात आहे असांजे मुर्शिद पीर मिठा जी जंहिं महफ़िल में रसूलुल्लाह जो नात उन जी वाकाण कई वेंदी उहा महफ़िल हमेशह जे लाइ आबाद हूंदी जेकर चाहीं अहद को मिलना अहमद नाम पकाईंदी रहो ऐं जिथां जो देखी नाम मोहम्मद ओ चुम चुम अखियां ते लाईंदी रहो जेकर चाहीं अहद को मिलना अहमद नाम पकाईंदी रहो उथंदे बहंदे सिफ़त सना कर इह नबी ते सल्लू अला पढ़ो ओ फतबीऊनी सिर को झुका कर युहबुब दर्जे पियंदी रहो जेकर चाहीं अहद को मिलना अहमद नाम पकाईंदी रहो जिथां जो देखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लाईंदी रहो जेकर चाहीं अहद को मिलना ऐ नूर बशर दा शोर न मचा तू विच यूहा दे दीद टिका तू आवज भायड़ा इंसाफ पा तू कुछ त सोच सोचींदी रहो जेकर चाहीं अहद को मिलना अहमद नाम पकाईंदी रहो जिथां जो देखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लाईंदी रहो जेकर चाहीं अहद को मिलना ऐ बिना मोहम्मद रब को बोलण मगज है अपना आप को रोलण ओ बिना सब बांधे खीर मिलण मुफ्त उम्र न विञाईंदी रहो जेकर चाहीं अहद को मिलना ऐ अहमद नाम पकाईंदी रहो जिथां जो देखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लाईंदी रहो जेकर चाहीं अहद को मिलना अब्दुल गफार दा लजपाल मोहम्मद हर हिक दाग मुटाल मोहम्मद ओ कबर हशर विच नाल मोहम्मद ओ तू ना खौफ करेंदी रहो जेकर चाहीं अहद को मिलना अहमद नाम पकाईंदी रहो जेकर चाहीं अहद को मिलना